हमारी बिटिया हमेशा याद करती थी। पूरो उन्हनि जो स्टाफ, ये तो दुआएं हैं खत्री साहब, या भी हकीकत कृपा तो अम्मा जी तव्हां हेॾे थियो न कपा संतो सभु हेॾे वियो। चलो बच्चा ऐं असांजे विच में हिन दरबार में हर साल वांगुरु हिन साल वरी मुंहिंजी ख़ासि मुंहिंजी मम्मी श्रीमती मीना कुमार हलाणी असांजे विच में हिकु दफ़ो ज़ोरदार तारियूं मुंहिंजी भेण लाइ। हे तो भाई जेको भंग गोटे गोटे पिलाता था, वाह वाह, आज भी ज़ोरदार ताड़ियूं असांजी मीना कुमार हलाणी उन्हनि सां गॾु उन्हनि जी सुपुत्री आहे असांजी मंगला मैडम, भारतीय जनता पार्टी महिला विंग जा जेके भी हिते कार्यकर्ता ऐं पदाधिकारी आहिनि उहे सभु असांजे विच में आहिनि माता जो आशीर्वाद वठण लाइ। असांजी नुंहं भी आई आहे भाई, ॿियो छा खपे। श्री कृष्ण जी भक्तियाणी अचो ॿ मिंट मथो टेकी ना हल हल